अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे न्यूज़ सईदाबाद में खबर ॾींदो तो न्यूज़ सईदाबाद भरसा रोड़ी केनाल में मिलियल लाश जी सुञाणप हाला पुराणा भरसा ॻोठ खाणोट वासी मुमताज पुट मोहम्मद माछी तौर थी। लाश जी सुञाणप इंजी अमड़ पठाणी ऐं भाउ गुलजार माछी कई। जे ॿुधायो त 4 महीना पहिरीं मुमताज माछी जंहिंजी उमिरि 30 साल आहे हिनखे अगवा कयो वियो हो, जंहिंजी असां काफ़ी ॻोल्हा कई पर हिन जो डस पतो न मिलियो। गुज़िरियल ॾींहुं रोड़ी केनाल मां मतल मोरी वटां लावारिस हालत में लाश पुलिस के मिलियो आहे, जंहिंजी असां अस्पताल अची सुञाणप कई है। पुलिस तालका अस्पताल न्यू सईदाबाद में पोस्टमार्टम कराइण बाद लाश अमड़ हवाले कयो, जेको लाश पंहिंजे ॻोठ खाणोट खणाई विया। याद रहे तो गुज़िरियल उमर जी शाम न्यू सईदाबाद पुलिस के ॻोठाण लुड़ंदड़ लाश जो इतला ॾिनो, जंहिं न्यू सईदाबाद पुलिस मतल मोरी वट रोड़ी केनाल में लाश कढाए न्यू सईदाबाद तालका अस्पताल खणी आई थी है, जंहिंजी अॼु सुञाणप थी है। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।